मरियासी अज बड़ी कावड़ था सभा अरे बघोड़ा अरे बघोड़ा मसालो चाहे हां तिजो केड़ा मुखे ने घर में सुख दिना थे जडे का पैण जी आया तने का रुगो सुख न केड़ो निखड़ो तो मैं केड़ा सुख दिना थे मुखे वो बुधा त सही ने केड़ा सुख दिना थे छाल ले मन लो मैं हां अरे चवई के कम जो त कम न करी सजो नी बैठो खट्टू बनी चई थो त मैं कम ना सुख दिना तमे केड़ा सुख दिना थई तोड़े मुखे केड़ा सुख ना खुदा जी मार पई या धारी बटरी थई बात में रात जो खट ते करी थी पई सजी रात मुजी पुठे में बटरी लगिया मुझे साल केड़ो सामान करी पे जो मुके लगे तो थारी बटरी जो छा वने मां तो के कमाण जो थी चा थारी बटरी जो थी चा तो मटाए च पंजी मां कमाई तो मां आया ना केड़ो कमाई दई चारा ना कमाई पर रुपया खर्च करी किथा कमाई बा पोता रनन जो मेकअप खुटे न खुदा जी मार पोई खाऊं था महीने में 10 किलो अटो तू 5 किलो मेकअप थेणी बूथा ते पा माछा के इमरान खान महंगो के तो ने मुजो दो आजा पोता इमरान अल्लाह ते वास सस्ता है कर महंगा पे खत्म कर न तो हेड़े के समझू जालू मुरसन का कावड़ जी विंदाई घणो रा बाट न कर माती चवे कम आए ते मुखे जरूरत ना न त रहण जीते सोरे तो छो मुझे घर में न रहंदी है मां कान रहंदस मुखे कड़ो लाचार रहा कावड़ जी विंदी छाजो हां मां कावड़ जी विंदस आई वरी कोन मोटंदी सही इन अजो को दी रहा सुबान भरी न अजो को न को सुबाने भरी छा थियो छा अरे बस कर हाणे छा थियो आ आया ते पंजा जड़ो ते दोस्त जड़ो तू भरी गाल तो बुध मसलो छा है मसलो जे साल मुरसे मसलो थींदा तो के पाण खबर आ गरीब मिस्किन माण्हू आया घर में आणिया तो थो पर हिकड़ी गाल आहे बर पिया खर्चा थियन जेके अठाना आणबा त घर कीअं हलंदो ज़ाल बुध अज वरी कावड़ जी में थई वरी छा थई हां मुखे जी तुझे घर में न रहंदा त कावड़ जी भैया निकरी हली भई गाल बुध न हां माई के सेट करण जो हिकड़ो ही तरीको केड़ो बी शादी कर माना मथा पा जाणियास हां समझ ना गाल बुध यो इस्लाम में ई आ त जेकर माण्हू बी शादी करे त पहिरीं जेका घरवारी आ उन का पुछा करे उन इजाजत जरूरी आ पो अरे पो इजाजत कोन मिलंदी या शादी पे वेई मां तुझो मकसद इहो आहे त जे मां ॿी शादी कंदुमि उहा जॾहिं ज़ाल घर में ईंदी त हुन जी इज़त ॾिसी करे पोइ हो सिखंदी हा माना ईअं सम्झो त ॿ को हिकिड़ी चांहि ठाहींदी त ॿी बि चांहि ठाहींदी हा हिकिड़ी भाॼी ठाहींदी त ॿी बि भाॼी ठाहींदी रुॻो साड़ में मां ख़बर थी आहिनि साड़ो न पोइ मां छा करणो ख़बर थी रड़ पोइ ज़ाल खे चवंदो ओ ज़ाल चवंदी जी वारो कर मुंहिंजा कपिड़ा इस्त्री कर त हू अॻ ई कमीस खणी भॼंदी हा मां सम्झी वियो हा ॿी शादी कयूं था बसि दे आला वाला माई के रही हां तू के रही मां के रहा हां तो खा पूछा दी तू के रही बेनी बुधा मां भी तो खा पूछा दी ते तू के रही हां चरी थी मां तो खा पूछा दी तू आ ही के रे तू के रही मां तो बुधाए त ही केरा वरी बुधाए त ही केरा ठीक है असल में गाली आए त हिया असानी पुरानी मासी अच्छा मासी माना सोचे के मायूं घर में कम कर करके ये थाम वाले सने करे कंदी कपड़ा लटा धोंदी आ तुम चार में घर तेरी बीमार थी पे ने घर के मोकल ली थी ये सने मासी ये मासी मासी हां थाम वाले कंदिया ही केरा ये मासिया हां ए और ये पैना ये बस घर में थाम वाले कंदी ऐसा कपड़ा धो गया टोटी मुझा कछा के नाथ ओए तो ओए कोठे सुकना पड़ी अरे मां तो जी जाना मां तो जी मासिया घर में थाम वाले दिया या चरी थी चाइनी जी जाल माया तू छाती जाले जाल माया से मतो तो पेरे जाल माया से चरी थी ऐ छमा जाला तू बता मती जाल आया असल में गाली आ तो पेरी या बी तू है हां तो छाती मुसा के ही ना सके तो सब के में सब के मां ना तो मुझे बुझायो तो मुझे पेरा जाल है तो क्या कर गई ना मैं कोन कई बरा तो वो मुसा कर के तो शादी करी ये बात शादी कर ना आता कटो आता आयो वदा बी शादी न कजो था